पुट तूं अकेलो आहीं, इन्हनि ज़ालिमनि सां कॾहिं तूं पुॼी कोन सघंदे। मां त चवां थो रेस ॾे धां खड़ी हलूं पुट, ॿारनि माण्हुनि जो छा वञे जो हिते वतन था जहिड़ा कंदा। बाबा दान ॾियण जी वरी कहिड़ी ज़रूरत आहे? असांजे जहिड़े जी त रेस खे ख़बर पहुची चुकी हूंदी। भली जे रेस वारनि खे ख़बर पइजी वई हुजे, पर तूं दान न ॾींदे त शेरल वारनि खां कोन पुछा कंदो। बाबा इहा सॼी बच कमीणे रुंडे जी आहे। हाणे जेकर इन रुंडे जो मां घर खां निकिरण बंदि न कयो न त मुंहिंजो नालो बि सिक्कू न आहे। शायदि इन रुंडे खे ख़बर ई न आहे सिक्कू जी सट मौत जो धक बस आई पूरा। होश कर पुट, होश कर। तूं रुंडे सां जहिड़ो कंदे पलांद में हो वरी अची तोखे धक हणंदा। अमां भली मूंखे कुटींदा रहनि, भली कुटींदा रहनि। जेॾीमहिल मूं जो वारो आयो न, पोइ मां ॾिसंदुसि। हाणे मां ॼाणियां इहो कमीणो रुंडो ॼाणे। अम्मा अदा खे रोकियो, इहो जहिड़ो वधी वियो त वॾो नुक़सान थींदो। पारस रोकण जी त कयूं पिया, पर असांजी ॿुधे काथे पियो। अलाह ख़ैर करे, मूंखे त लॻे थो वॾो नुक़सान थींदो। शेरल मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त सावल रूंडे सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु न आहे। सोट शेरल वारा जहिड़ो करे आहिनि सिकू सां, हे अञा ॿ टे ॾींहं पंहिंजे ॻोठ में रहिया न त पोइ पंहिंजे ॻोठ जो अमन ऐं सुकून बि तबाह करे छॾींदा। हिक ॿिए सां ॻाल्हियूं न करण जो अंजाम इहो ई थींदो चाकर खान। इन जो मतिलबु त जेको रूंडे सां ॻाल्हियूं न कंदो तव्हां हुन सां जहिड़ो कंदो। असां कंहिंसां बि जहिड़ो करण नथा चाहियूं, पर सिकूअ बेगुनाह रूंडे खे पादर रहिया आहिनि। रूंडो आहे वॾो कमीनो, इनखे तव्हां बेगुनाह था चओ। शेरल तूं शैतान खे फ़रिश्तो चवण जी कोशिश पियो करे, पर इहो शैतान हर नंढे वॾे जे अॻियां अयां आहे। तूं उन ते केतिरो पर्दो रखंदे? मञूं था रेस त रूंडो ख़राब ज़रूरु आहे, पर कंहिं इंसान खे शैतान चवणु इहा बि त सुठी ॻाल्हि कान्हे न। मुराद शैतान पंहिंजे रूप में कॾहिं बि ज़ाहिर न आहे थींदो। हा, बाक़ी कुझु माण्हू शैतान जे रूप में ज़रूरु ज़ाहिर थींदा आहिनि, ऐं उन्हनि मां हिकु रूंडो आहे। असां तव्हां सां बहस करण नथा चाहियूं चाकर खान, तव्हां चङा आहियो। बाक़ी सावल खे मञाइण जी मां हिकु चकर कोशिश ज़रूरु कंदुसि। जेकॾहिं ॻाल्हियुनि में नथो अचे ऐं जहिड़ो थो वारे न, पोइ रेस चाकर खान तव्हां असांजे विच में न अचिजो। न न शेरल न, मां सावल खे अकेलो नथो छॾे सघां। जेकॾहिं तव्हां सावल सां जहिड़ो वारियो, समझो चाकर खान सां जहिड़ो वारियो। साईं मूं ॿुधो आहे त मुराद वारा भॼंदा था वठनि तोसां ठाह जे लाइ। उन्हनि सां त मुंहिंजो जहिड़ो ई कोन्हे, पोइ ठाह छा जो? शेरल ऐं मुराद वारनि सां मुंहिंजो कहिड़ो जहिड़ो आहे? जहिड़ो उन्हनि सां त न आहे, पर रूंडे सां त आहे न। रूंडो त निभागुनी क़ाबिल ई न आहे जो हुन सां ॻाल्हियूं कयूं वञनि। अहिड़ो को मोतबर आहे ॻाल्हियूं कयूंसि? रूंडे खे पंहिंजे कए जी सज़ा मिली वई आहे। हुनजो जवान पुटु मरी वियो। चाची, जवान पुट जे मरण खां पोइ इंसान में कुझु हया ईंदो आहे, कुझु सुधारो ईंदो आहे, पर हिन बेहया में त ज़मीर नाले जी का शइ ई कोन्हे जो सुधारो अचेसि। जेकॾहिं तो रूंडे सां ठाह न कयो त पोइ शेरल वारा त विच में ईंदा न। शेरल वध खणी मूं ते ज़ोर रखंदो त रूंडे वारनि सां खणी ठाह कर, मिन थमेड़ बि कंदो। ॿियो कहिड़ो मूंखे बंदूक हणंदो? हा, हुन जा मिट आहिनि, तॾहिं त मुराद वारा हिते आया आहिनि न। पंहिंजी पुफी जे करे आया हूंदा, बाक़ी रूंडे जेको लाचार पियो अथनि। चाची, शेरल ऐं मुराद आया आहिनि रूंडे वारनि जे लाइ, त कुझु ज़ोर लॻाए ठाह करायूं। जेकॾहिं थी वियो त ठीकु आहे, न त उहे छा कंदा, वापसि हलिया वेंदा। ॿियो छा? शेरल वारा सम्झनि था त हिन ॻोठ जो वॾे में वॾो शैतान इहो रूंडो आहे, ऐं उहो शैतान जे करे पंहिंजी साख कोन वधाईंदा। चाची, जवान पुट जे मरण खां पोइ कंहिं इंसान ते फ़र्क़ु पवंदो आहे। हुजे इंसान त सम्झी वञे, शैतान ते को फ़र्क़ु कोन पवंदो थो। दिलशर भी ते दिलशर कौन पियो तूं? अरे मुंहिंजो ज़रूरी कम ते भी है। कौन पियो तूं? ही जो पुट हूंदो त पियो है भी ते। अरे अरे पी जो पुट, हां छा कंदा? छा कंदो?
हाणे वञ वञी पंहिंजे पीउ रुंडे खे चओ त मूंसां विड़ी वञे। सिकू मरंदे कुत्ता जो कसम मरंदे कुत्ते जी मौत मरंदे। यादि रख, जेकॾहिं तुंहिंजा इहे ॿई चमचा मूंखे मारींदा न, मां वरी अची तोखे कुटींदुसि, पोइ थींदो हिसाब बराबरि। ही कहिड़ो बराबरि हुननि खे दाह ॾींदुसि, हिनखे मुछ हणंदा, वेचा मां पियो कुटिजंदुसि। सिकू सुठो न खे हाथ वठो, मां वञी हिनमहिल वञी कंहिंखे दाह नथो ॾियां। गुलनार पोइ तो छा सोचियो आहे? मूं चाकर ख़ान जो निमक खाधो आहे ऐं हुन सां नमक हरामी मां कॾहिं बि कोन कंदसि। गुलनार शायदि तो सम्झियो हूंदो त मां तोखे 4-5 लख ॾींदसि, तॾहिं तूं मुंहिंजी मदद जे लाइ राज़ी नथी थी। तूं 5 लख छा 10 लख बि ॾींदीअ न, तॾहिं बि मां तुंहिंजी मदद कोन कंदसि। मूंखे ख़बर आहे त तूं 20 लखनि ते बि मदद कोन कंदीअ। जेकॾहिं मां तोखे पूरो 50 लख ॾियां, पोइ तुंहिंजो छा इरादो आहे? 50 लख? छो पई मूंखे बेवकूफ़ बनाई? 50 लख त छा, इहो सौदो मां तोसां पूरे 1 करोड़ में करे सघां थी। 1 करोड़? एतिरा पैसा तो वटि किथां आया? तोखे शायदि इन ॻाल्हि जी ख़बर न हुई त रईस डूंगर ख़ान जी सॼी मिल्कियत मूं वटि हुई ऐं रईस डूंगर ख़ान जे अॻियां करोड़ रुपयो त का अहमियत ई न रखंदो हो ऐं उनजी समूरी मिल्कियत मां छा मूं 7-8 करोड़ बि न ठाहिया हूंदा। इन जे करे चवां थी त थोरो सोचे वठि। 1 करोड़ में इहो सौदो तुंहिंजे लाइ महांगो नाहे, पर हा, बाक़ी तुंहिंजे पुट जी समूरी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। बाक़ी जेकॾहिं तो इहो सौदो न कयो त तो जीअं तुंहिंजो पुट बि समूरी ज़िंदगी अज़ाब में गुज़ारींदो। जेकॾहिं मां गद्दारी कई त चाकर ख़ान मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। जीजी जे अचण खां पोइ मां सम्झां थो त तुंहिंजी बोरियत ख़तम थी वई हूंदी। टाइम त गुज़री वेंदो आहे साईं, पर तुंहिंजे हुअण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे। सरोड़ मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त मां वधि खां वधि तोखे टाइम ॾियां, पर मां छा कयां? मसइला एतिरा त वधी विया आहिनि जो उन्हनि खे सुलझाइण जे पोयां टाइम ई नाहे बचंदो। मां सम्झां थी साईं, तॾहिं त तव्हांजे मथां ज़ोर न पई रखां। भला मां जी घर में आयसि, जीजी नज़र न आई, काॾे वई आहे? उहा त घणो टाइम हसीना बेगम सां थी गुज़ारे। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त उहा हसीना बेगम जे ॻाल्हियुनि में न अची वञे। जेकॾहिं मां इहा गद्दारी कई त चाकर ख़ान खां लिकी कोन सघंदुसि। गुलनार, चाकर ख़ान खां तोखे बचाइण ऐं उन खां लिकाइण मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हाणे तूं वञ, काफ़ी देरि थी वई आहे। जेकॾहिं घणो वक़्तु हिते गुज़ारींदीअ न त चाकर ख़ान ऐं सोरठ खे तुंहिंजे मथां शक थी पवंदो। बाक़ी जेकॾहिं तोखे 1 करोड़ घुरिजे त सुभाणे कीअं बि करे मोबाइल लिकाए खणी अचे मूंखे ॾेई वञ। पोइ हितां कीअं निकिरणो आहे इहो तोखे मां बाद में ॿुधाईंदसि। हाणे तूं वञ। ॻाल्हि ॿुध, थोरो थधे दिमाग़ सां सोच, तुंहिंजो फ़ाइदो अथई। हिकु दफ़ो रुगो माई गुलनार खे मां पंहिंजी मुठ में कयां, पोइ हितां निकिरणु मुंहिंजे लाइ को मसइलो नाहे। यार बाबा, जेकॾहिं सिकूअ मूंखे पादर आहियां, इहा ॻाल्हि शेर लाइ मुराद सां न कजां, न त मुंहिंजी बेइज़ती थी पवंदी। अड़े छोरा,
मां को चरियो हा या मूंखे कंहिं चरियो धातूरो प्यारियो हा जो मां हिननि शेरल वारनि सां ॻाल्हि न कंदुसि। ॻाल्हि त ॿुध, मूंखे रोज़ु रोज़ु ॻोठ बि पादर पिया लॻंदा आहिनि, मां त कंहिंसां ॻाल्हि कोन कंदो आहियां। हाणे ॿुध, जेकॾहिं न शेरल वारनि खे मां तुंहिंजे पादर जी ॻाल्हि न ॿुधाई त उहो बाबा इहो जेको सिकू आहे न सिकू, इहो रोज़ु 99 ते अची भुलिजी वेंदो, वरी हिक खां शुरू कंदो, इहो रिपीटेशन पियो कंदो, जीअं ड्रामनि जूं क़िस्तूं रिपीट थींदियूं न। यार बाबा तूं ॻाल्हि खे सम्झी नथो। सिकू चयो आहे जेकर न मूंखे शेर लाइ मुराद मोचड़ा आहियां त वरी मां तोखे पादर हणंदुसि। हाणे तूं ई सोच, शेर लाइ मुराद सिको खे पादर हणनि ऐं पलांद में मां कुटिजां, इहो किथां जो इंसाफ़ आहे? वड़ी तारा गोल तारा, इन जो मक़सदु तूं पादर त कंहिंखे हणी सघी कोन थो, पर पादर खाई बि कोन थो सघी। यार बाबा आख़िर तूं मूंखे कुटाइण जे पोयां छो पियो आहीं? अरे बाबा तूं 2-3 दफ़ा कुट में 2-3 दफ़ा पादर खाईंदे न त कुझु गैरत अंदर में ईंदई। पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी न आहे कुटजण ते, त मां छा कयां? वञी कुट जो वञी धूड़ पाए मुंहिंजो छा। यार बाबा हाणे तूं बि सुधर, निमाज़ पढ़, तौबा ताइब थी, रब खां को गुनाह बख़्शरा, को बूथ में निमक अचई। हाणे मां निमाज़ूं कोन पढ़ंदो आहियां, ईद जी नमाज़ जो पढ़ंदो आहियां 12 महीने। इन्हनि लफ़्ज़नि चवंदे एॾो बि गुनाहगार कोन आहे बाबा, जेतिरो तूं सम्झी थो। यार बाबा मुंहिंजो पीउ आहीं, सॼो ॾींहुं मूंसां गॾु आहीं, मूंखे ख़बर न आहे त तूं कॾहिं मसीत जो बूथ ई न आहे ॾिठो। बसि हाणे बसि, पीउ खे बि पुटु नसीहतूं सेखारे, पहा को ॿुधंदई न, ॾोहिटी थी नानीअ खे अटो ॻोहणु सेखारे। यार बाबा जेकर पीउ सुधरियल न हुजे त औलाद त पीउ खे नसीहतूं ॾींदो न। अबा मोर मखण प्यालो प्यारा बस 2 मिंट लॻंदा, 2 मिंट तयारा वारो कर यार। जाबर प्यालो पीअंदे छा? ये प्याला ॿ्याला तव्हांखे मुबारक हुजनि। प्याले पीअण खां पोइ असांखे होश ई न रहे, अचे केरु दुफ कयो हलियो वञे। अबा तव्हांखे परेशान पियो ॾिसां तॾहिं चयुमि, भंग बटारी जो हिकु ढुक पीअंदे सभु परेशानियूं ख़तमु। असांखे का परेशानी कोन्हे का, तव्हां रुगो एतिरो पियो जो तव्हांजो दिमाग़ कमु करे, तव्हां सां कुझु सलाह करणी आहे। पीअण खां पोइ ई असांजो दिमाग़ कमु कंदो अथई। सही थो चवीं तूं मोर, सही थो चवीं। असां ई कूंडो प्यालो हणंदा आहियूं, पोइ सोचींदा आहियूं, पोइ कमु कंदा आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो त असांखे तव्हां लाइ छा करिणो पवंदो? छो त कादन कुर्ब जो बुखियो आहे, तॾहिं त सुखियो आहे। तव्हांखे किस्तो खणी घिटी घिटी रस्ते रस्ते पिनणो पवंदो। अबा संगत ॿुधो पिया, हाणे असांखे पिनणो पवंदो। असां अॻे ई पिनण ॾियण लॻा पिया आहियूं, वरी असांखे पिनणो पवंदो। बाबा इन पिनण जा बि तव्हांखे पैसा मिलंदा। मोर होॾां बि पैसा मिलंदा, हेॾां बि पैसा मिलंदा। भूत यार पाण खे काई कच कोन्हे, ॿिन्ही पैसनि खां नोट सावा नीरा ॻाढ़ा मिलंदा। असां कोन पिनंदासीं। पोइ जेका कादिर बख़्श जी सलाह जी उस्ताद कादर, पोइ छा कयूं? ठीकु आहे भाउ, असां पिनण लाइ बि तयारु आहियूं, पर एतिरो त ॿुधायो त असांखे करिणो छा आहे? ॿुध कादू, तव्हांखे छा करिणो पवंदो मां थो तव्हांखे ॿुधायां। ठीकु आहे ठीकु आहे, ॻाल्हि तुंहिंजी सम्झी वियुसि, पर पहिरीं पीअंदासीं प्यालो, पोइ बाक़ी कम थींदा। ऐं संगत कीअं मस्तन ते जाम ॾींदो वञ, जाम ॾींदो वञ, जाम ॾींदो वञ, जाम ॾींदो वञ। जल्दी कयो, जल्दी कयो यार। अदा हाणे बस तू मुंहिंजे घर में रही पो, किथे बि वञण जी ज़रूरत न आहे। न भेण, ही घर तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो ई रहंदो। बसि कुझु ॾींहं हिते रहंदासीं, जेसिताईं इहो जाबर नथो मरे। पुफी जेकॾहिं वरी असां वियासीं न, जाबिर असांजे मथां ज़ुल्म कंदो रहंदो।
अदा महर रेस चाकर खान जाबर जे पोयां आहे ऐं तमामु जल्द हुनखे मारे छॾींदो। अदी जेसि ताईं जाबिर जहिड़ा इहे ज़ालिम ज़िंदा आहिनि असां ग़रीबनि ते इहो ज़ुल्म थींदो रहंदो। अदा मूंखे हल्की सल्की मोबाइल घुरिजे। अदी तुंहिंजो वरी मोबाइल में कहिड़ो कमु आहे? अवेले सवेले पंहिंजे नंढड़े सां ॻाल्हाईंदुसि। अकेलो मदरसे में रहियो पियो आहे। तव्हांखे ख़बर आहे अदा हिते अचण खां पोइ मां हुनखे मदरसे में छॾे आयसि। जेकॾहिं मां हुन सां न ॻाल्हाईंदुसि त हू परेशान थी वेंदो। ठीकु आहे भेण, सुभाणे मां रहमान खे शहर थो मोकिलियां। तुंहिंजे लाइ हिकिड़ी हल्की सल्की मोबाइल घुरायूं था। बसि अदा हलकड़ी मोबाइल हुजे जंहिंसां मां पंहिंजे पुट सां ॻाल्हाए वठां। हा पपी हल्की मोबाइल आणींदुमि 2-3 हज़ार जहिड़ी। ठीकु आहे अदा महर, हाणे मां हलां थी। हीउ मुंहिंजो घर हाणे तव्हांजे हवाले आहे। सही आहे भारत त पुट रहमान, शाम वञे तूं शहर खुफी लाइ हिकिड़ी मोबाइल वठी आ। ठीकु आहे चाचा, मां शाम जो ईंदुसि। उते जेके बि ॻाल्हियूं थियनि न तोखे ॾेॾे वांगुरु टुपी ॾियण जी ज़रूरत न आहे। ॿुध पुट, हाणे दे मां ॾेढर थीसि पोइ खूह जो उन में टुबियूं हणंदुसि। ओ बाबा अम्मा इहा ॻाल्हि न आहे कई त तूं खूह जो ॾेढर रही या दुबे जो। बस कर हाणे बस कर, वधीक मुंहिंजो मीटर ज़ीरो लेवल ते न आण। बाबा तूं हर ॻाल्हि में सभिनि खे ख़ामोश कराए सिर्फ़ु पंहिंजी हलाईंदो आहीं ऐं इन जे करे अॼु सभु मुसीबत में आहिनि। वणे तारा गोल तारा हाणे रूंडे खे दे नंढड़ा था सम्झाइण त छा करिणो पवंदो। वॼाए छॾियो। असां चयूं था हाणे तूं पंहिंजा सभु खॾा छॾे असांखे अमुन सां रहण ॾे। ओ बाबा अदा गुलशेर खे त तूं माराए छॾियो। ख़ुदा जे वास्ते मां मरण नथो चाहियां। मूंखे त अञा शादी करणी आहे, ज़िंदगी गुज़ारणी आहे। छो मुंहिंजे पोयां पियो वञे? अरे बाबा तोखे केरु थो रोके त तूं शादड़ी बादड़ी न कर। इहो न जेको ॻोठो मियां शेरल ख़ान शींहुं घुरायो अथव, चङो मुड़ुसु करे उन खे फरमाइश कयो अॻो पोइ तुंहिंजी शादी करायो पोइ ॻोठ रवानो थिए। शेरल असांखे मुसीबत मां कढण आयो आहे। इहा ॻाल्हि तोखे छो नथी सम्झ में अचे? सभ खां वॾे में वॾी मुसीबत आहे सुञाई। इहो जेको शेरल ख़ान ॻोठों कटको ॿधी आयो आहे उन ते इहो बार रखो त तव्हांखे 2-3 करोड़ ॾिए त पोइ त सभु मुसीबतूं दूर। ही मोह कॾहिं कोन सुधरंदो। जीजी हाणे मां ॾिसां पई त तूं हसीना बेगम मथां वॾी महिरबानी थी वई आहीं ऐं राति ॾींहुं हुनजी ख़िदमत बि करीं पई। न साइण अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मां रुगो हसीना बेगम जे खाधे में रोज़ थोरो थोरो ज़हर मिलाए ॾींदी आहियां जंहिं जल्द में जल्द हुन जा फेफड़ा ऐं जीअर ख़तमु थी वञनि ऐं हू हुन अज़ाब में मुब्तला थी वञे जंहिंजी हू हक़दार आहे। जे इहा ॻाल्हि आहे त तूं सही पई करीं, पर जे उन मथां तोखे रहम अचणु लॻो आहे त पोइ इहो असां सां धोखो हूंदो। साईं वॾे ऐं चाकर ख़ान जा मूं मथां एतिरा थोरा आहिनि जेके मैं सॼी उमिरि लाहे बि न थी सघां। पोइ भला साईं मां हिन घर सां गद्दारी कीअं कंदसि? हूअं बि गद्दार घणो टाइम ज़िंदा न आहिनि रही सघंदा ऐं इहा ॻाल्हि बि यादि रखजांइ। सावल मां चाहियां थो त तव्हां ऐं रुंडे जे विच में ॻाल्हियूं करायूं वञनि। बाबा से ॻाल्हियूं करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हांखे त ख़बर आहे त हे रूंडो गंद जो उहो ढेर आहे जंहिंमें लठियूं हणण सां फिंगा वरी बि पाण ते ई पवंदा। माड़े तारा गोल तारा अड़े सावल ॻाल्हि त इहे वेठो थो करे जहिड़ो फलूदो वेठो थो खाई। तव्हां त असीं गुलकंद जा दॿा हो, बाक़ी हे रूंडो अकेलो गंद जो ढेर आहे। अड़े ॿुध शेरल ॿुध, लिखो हिननि जा लक्षण ऐं असां हिननि मुअतबरनि सां मूंखे ॻाल्हियूं करण लाइ वठी आया आहिनि। हाणे अहिड़े शख़्स सां मां ॻाल्हायां, हैसियत कहिड़ी अथसि? अचण सां ई हेॾे वॾे रूंडे जे मथां गंदू पियो थो उछलाए, किरदार खे वेठो थो बेइज़्तो करे। छो? रूडा जेको तो गंद कयो आहे न उन सच खे ॿुधण जी हिमत धार ऐं चुप करे वेही ॻाल्हियूं ॿुध। जेकॾहिं तूं अमुन चाहीं थो ऐं तोखे पंहिंजी ऐं पंहिंजे औलाद जी ज़िंदगी प्यारी आहे त चुप करे वेही ॻाल्हियूं ॿुध। रूंडा जेकॾहिं असां हितां विचों निकिरी वियासीं न
तुंहिंजा हिते एतिरा दुश्मन आहिनि जो तुंहिंजो संद संद गतरा गतरा करे कुतनि खे ॾेई छॾींदा। इहा ई हक़ीक़त आहे त तूं ॻाल्हियुनि करण जे लाइक़ ई न आहे। तूं सिर्फ़ सज़ा जो हक़दार आहे। हुन जे बावजूद बि तूं सज़ा खां बची वियो आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ शेरल ऐं मुराद जे करे। दिलशेर, तोखे फ़ैसिले में वञणु घुर्जे हा। ओ मां, फ़ैसिले में मूंखे ॻाल्हाइण जी इजाज़त ई न आहे मिलंदी, पोइ वञी छा कयां? अम्मा, छा तोखे ख़बर नाहे त बाबा ॻाल्हाइण में कंहिंखे वारो ई नाहे ॾींदो? इहा त मूंखे बि ख़बर आहे, पर जेके फ़ैसिले में ॻाल्हियूं थींदियूं न, ही ॿुधी वापसि असांखे अची ॿुधाया। बाक़ी इहो पिणे अची रहंदे उबती सुबतियूं ॻाल्हियूं अची ॿुधाईंदो। अम्मा, शेरल खां हाल वाल वठंदासीं, रुगो दुआ कर त बाबो खेरनि सां ॻाल्हियूं निबेरे वठे। जिथे न पिणे वञे न, उते खेर ई न सम्झो पुट। अम्मा, शेरल ऐं मुराद वारा आहिनि न, उहे कोशिश कंदा त ठा थी वञे। अम्मा, उहे त चाहिनि था त हिते पिणे जो सभिनी सां ठा थिए, हू वापसि हलिया वञनि, पर पिणे चए थो त जंहिं मसइले में असां फाथल आहियूं हू बि हिते पिया गिलजनि उन मसइले में। अम्मा, शेरल वारा सियाणा आहिनि, बाबा जी दुश्मनी में पाण खे थोरी फसाईंदा। केतिरो सम्झाइनि जाबर खे त इहे बुॾा कम छॾे ॾे, पर न मुड़ियो। हाणे पाण बि डर बदर त मां बि हिते अकेली कंहिंसां ॻाल्हायां? भितियुनि सां? पारस खे मिंथ कयमि, पर उहा बि हिते रहण लाइ तयारु न आहे। पर हू हिते छो रहंदी? सुठो इन में आहे त मां बि हली वञा मामा वारनि जे घर। न न न, उॾां वेंदसि त सांवल वारा औताक वांगुरु घर ते बि कब्ज़ो करे वेंदा। इहो सभु कुझु मुंहिंजे मुड़ुस जाबर जे करे थिए पियो। सम्झाए सम्झाए थकिजी पियसि त जेको बि आहे घणो आहे, पर इन मोए जो हिर्स ई ख़तमु न पियो थिए। हाणे लोड़े त ख़बर पए। सावल, तव्हांजी नज़र में रूंडो ॾोही आहे ऐं इन ई ॻाल्हि खे असां बि मञूं था। अड़े हे मुंहिंजी जान जा दुश्मन त मूंखे ॾोही ॾोहीअ जो पुटु कई वेठा आहिनि, पर तव्हां संजण थी करे मूंखे वेठा था ॾोही कयो। वाह जो सही, मुंहिंजा हिमायती थी आया, हथ सां वेठा था मुंहिंजो ॿेड़ो मोड़ियो। रूंडा इहो समूरो किरदार जो ई कमु आहे। हा साईं, दलाल सही चई, हिते बद किरदार को रूंडो आहे, बाक़ी ॿिया त सही हाजी नमाज़ी मस्जिद मां निकिरनि ई कोन था। तुंहिंजी इन ई बकवास जे करे मां तव्हांजे विच में ॻाल्हियूं कराइण ई न पियो चाहियां। रूंडा, मूंखे तूं एतिरो सिर्फ़ु ॿुधाए त मुंहिंजे भाउ जे मौत में तुंहिंजा हथ आहिनि या न? जॾहिं त तुंहिंजो पुटु असांजे साम्हूं साफ़ इक़रार करे चुको आहे। छा थो चई तूं? छा पोइ तूं इन ॻाल्हि जो इनकार कंदे? बाबा सीध हुया तूं बच्छते, असली तो वेठो अथव न जबल जो जिन जाबिर। पंहिंजी कुही से अथई ताक़त, पंहिंजी से ॾेखारे त 2000 तारा। अरे जाबिर ॾे त मुंहिंजो पाउ पलां त अलॻि आहे, हुन सां त हिसाब किताब लेखा सभु कंदुसि, पर तो जेको बच्छते मुंहिंजे भाउ सां हेॾो हाञो कयो, उहो हुनजो पाउ पलां त तोखे ॾियणो पवंदो न। पाउ पलां त में मुंहिंजो ही सिर ही धड़ सभु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। जेकॾहिं गोली हलाइणी अथव, मूंखे मारणो अथव न, ख़तमु करणो अथव न, ख़तमु करो बसि, ॿियो छॾ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।